अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। नगर पाक बरसान डैम में वीझण दौरान पेर स्लिप थियण सबब 12 वरनि जो नीगर शमसुद्दीन समो बुॾी फौत थी वियो। इतला ते वासन पहुची 4 कलाकनि जी ॻोल्हा खां पोइ लाश हथ करे वरितो। मड़घर पहुचण ते वासन में कोहराम अची वियो। इन जा तफ़सील मालूम कयूं था। असां राब्तो कयो आहे धरती टीवी जे रिपोर्टर जावेद अयास ख़ासकेली सां। जावेद, अपडेट कजो इन हवाले सां। नगर पाकर में अफसोसनाक वाक़ियो पेश आयो है। नगर पाकर लखकोट राती में पानी के डैम में वेचते नींगर पुट शमसुद्दीन समो पुट शाह समो उम्र 12 वरे डैम में वेचते पेर स्लिप थियण सबब डैम में बुॾी फौत थी वियो आहे। जॾहिं त ॿुधायो पियो वञे त NKP तंज़ीम तरफ़ां बि फुट खॾो न भरजण जे करे ही वाक़ियो पेश आयो आहे। ॻोठ जे रवायतनि पंहिंजी मदद पाण करे 4 कलाक खां पोइ लाश ॿाहिरि कढियो वियो आहे। जी जावेद, वरी महिरबानी तफ़सील।